दोस्तों अॼु असां तव्हांखे ॿिनि अज़ीम फ़नकारनि ऐं अमर किरदार रखंदड़ फ़नकारनि जे बारे में ॿुधाईंदासीं। दोस्तों उन मां हिकिड़ो आहे उस्ताद जलाल चांडियो ऐं ॿी जेका आहे फौजिया सुमरो आहे। दोस्तों हिकिड़े असांजे अज़ीम फ़नकार खे सिंध जी आवाम चवंदी आहे बबर शेर फ़नकार उस्ताद जलाल चांडियो। ॿी फ़नकार खे चवनि था फौजिया सुमरो खे त थर जी कोयल ऐं राग जी राणी फौजिया सुमरो। हुकुम कर महाजुरवा जड़ो मुझो हालवा मुझा प्यार प्यारा अना याद हूंदई रुअण रूहवारा अना याद हूंदई। दोस्तों ये ॿई फ़नकार तारीफ़ जे लाइक़ आहिनि ऐं तारीफ़ जा हक़दार आहिनि, छो जो इन्हनि खे अवाम तमामु घणो पसंदि करे थी ऐं इन जे कलामनि खे अवाम तमामु घणो मोट ॾिए थी ऐं दोस्तों अॼु ताईं चाहींदी अचे पई। दोस्तों उस्ताद जलाल चांडियो जेको आहे 10 अगस्त 1944 साल के मोरे ऐं ज़िले नौशर फिरोज़ जे ॻोठ हरपाल हट में ॼाओ ऐं दोस्तों इनखे शुरू खां ई ॻाइण जो तमामु घणो शौक़ु हो ऐं हीउ मशहूरु रागी हो। उस्ताद जलाल चांडियो निसाबी तालीम हासिल न करे सघियो ऐं माइट जेके हुआ मालबंद माण्हू हूंदा हुआ, जंहिं करे दोस्तों हुन नंढड़े हूंदे खां ई माल चारियो ऐं दोस्तों खेसि ॻाइण वॼाइण जो तमामु घणो शौक़ु हूंदो हो। माल चारींदे बि पंहिंजे मुंहुं जुंगारींदो रहंदो हो। साल गुज़र गए कौन तू मैदा क्यों मेहमान जुदाई मेरी जले दी जान ते मिलन दी गाली छोड़ी जुदाई मेरी जले दी जान जुदाई मैं। दोस्तों जेका फौजिया सुमरो हुई हिनजो जेको जनम थियो 1966 ईस्वी में थियो। ही थर जे हिकु नंढड़े ॻोठ वीरवाह में नथू ख़ान सुमरे जे घर में जनम वरिती ऐं दोस्तों हिनजो जेको वाल साहब हो हमद ऐं नातू ॻाईंदो हो। दोस्तों फौजिया सुमरो खे घर वारनि जे तरफ़ां इजाज़त कान मिलंदी हुई ॻाइण जे लाइ, पोइ शौक़ खेसि रेडियो ते वठी आयो। दोस्तों फौजिया सुमरो खे प्रोड्यूसर नसीर मिर्ज़ा पास करायो ऐं दोस्तों पहिरियों ॻायल कलाम बेक़दरा क़दर न कई अहिड़ी को ख़बरूं पवंदई साजन सिगड़ियूं मुंहिंजे मोए खां पोइ। बेक़दरा क़दर न कई अहिड़ी को ख़बरूं पवंदई साजन सिगड़ियूं मुंहिंजे मोए खां पोइ। ऐं दोस्तों हीउ कलाम तमामु घणो मशहूरु ऐं मक़बूल हुयो ऐं अवाम हिन कलाम खे तमामु घणो पसंदि कयो। दोस्तों जॾहिं उस्ताद जलाल चांडियो पहिरियों कलाम ॻायो त उहो कलाम ॻायो हो अॼु सुञाणी छो नथो को ॾिहाड़ो यादि कर। अॼु सुञाणी छो नथो पर को ॾिहाड़ो यादि कर दिल सड़ी वई यार जानी दिल सड़ी वई दिल सड़ी वई यार जानी दिल सड़ी जो दाद कर। जॾहिं इहो कलाम ॻायईं त अवाम तमामु घणी मस्तु थी पई ऐं झूमण लॻी ऐं हुनजे कलाम खे तमामु घणो पसंदि करणु लॻी ऐं दोस्तों हीउ पूरी सिंध में कलाम तमामु घणो मशहूरु ऐं मक़बूल थी वियो ऐं पहिरें नंबर ते इहो कलाम उस्ताद जलाल चांडियो थी वियो ऐं दोस्तों हिन कलाम खां पोइ उस्ताद जलाल चांडियो खे तमामु घणी मक़बूलियत मिली ऐं ऑडियो सेंटर ते उस्ताद जलाल चांडियो जूं कैसेटूं हिकदमि खपणु लॻियूं, तमामु घणियूं रश थियणु लॻी। दोस्तों हिन ॿिन्हिनि फ़नकारनि खे अवाम जीअं में जायूं पिए ॾे, नंढा वॾा पोड़ा पका मज़ूर हारी ऐं ट्रैक्टर हलाईंदड़ हुजे या बस जो कंडक्टर या ट्रक जो ड्राइवर, इन ॿिनि फ़नकार खे तमामु घणो पसंदि कंदा हुआ ऐं दोस्तों इनखे पंहिंजी महफ़िलुनि में ऐं पंहिंजे काज में घुराइनि पिया ऐं हिनखे तमामु घणो पसंदि कनि पिया, इनखे तमामु घणो अवाम मोट ॾिए पई ऐं दोस्तों उस्ताद जलाल चांडियो खे जेके बि माण्हू पैसा ॾियनि पिया फीस ॾियनि पिया हुन सां हिसाब किताब कोन पियो करे। दोस्तों फौजिया सुमरो भी इं पे करे पर फौजिया सुमरो जी थोड़ी फीस वधिक हूंदी हुई ऐं दोस्तों फौजिया सुमरो औरतन में तमामु घणी मशहूरु ऐं मक़बूल हुई ऐं मर्दन में उस्ताद जलाल चांडियो तमामु घणो मशहूरु ऐं मक़बूल वियो हो। दोस्तों इनखे अवाम तमामु घणो घुराए पई, ख़ासि करे इन ॿिन्हिनि खे गॾु घुराए पई, छो इन ॿिन्हिनि हिक ॿिए जा कलाम पुण ॻाया आहिनि। जलाल चांडियो वटि टाइम न हूंदो हो त पोइ ख़ासि करे फौजिया सुमरो खे घुराईंदा हुआ, उहा सिक फौजिया ई लाहे ॾींदी हुई, छो जो उस्ताद जलाल चांडियो उहे कलाम ॻाया जेके फौजिया सुमरो ॻाया।
जो हिक ॿिए सां तमामु घणी मोहबतूं ऐं इज़त ॾींदा हुआ। ऐं दोस्तों ही जेके ॿई फनकार हुआ उस्ताद जलाल चांडियो ऐं फौजिया सुमरो, इहे लाॾा बि ॻाईंदा हुआ। वॻो तूं अणाए दे हो लाड़ो घुराए दे तोखे नाहे पसंदि त वापसि वराए दे। दोस्तों ये जॾहिं लाॾा ॻाईंदा हुआ त अवाम तमामु घणो ख़ुशि थी पवंदी, झूमी पवंदी हुई। अवाम तमामु घणो इन जे लाॾनि खे पसंदि कंदी हुई ऐं दोस्तों इन ॿिन्हिनि खे हिकु जहिड़ी मक़बूलियत हासिल हुई। ऐं दोस्तों उस्ताद जलाल चांडियो ऐं फौजिया सुमरा जेका हुई उहा नोहा बि ॻाईंदी हुई। दोस्तों जॾहिं मुहर्रम हराम जो महीनो ईंदो हो त इन्हनि जा जेके वाल्यूम हूंदा हुआ उन्हनि जे आख़िर में नोहा बि हूंदा हुआ ऐं पंहिंजी सनाख़्वानी कंदा हुआ ऐं अहले बैत जो तमामु घणो ज़िक्र कंदा हुआ। अवाम में तमामु घणी मक़बूलियत हुई। हज़रत अली जो बि जॾहिं ज़िक्र थींदो हो, इमाम हुसैन जो बि ज़िक्र थींदो हो। अली अली तू करे पुकार तुझा बेड़ा थींदा पा फिर तो वजीफा सभइल सा तुझा बेड़ा थींदा पा। जॾहिं करबला जो बि ज़िक्र थींदो हो, अली साईं सां मोहबत कंदा हुआ, हज़रत हुसैन सां बि मोहबत कंदा हुआ, मतिलबु सचा हबदार हूंदा हुआ। हर मोड़ ते गम बीठा थई बस मुंहिंजी सनाई अथई तूं अली अली चवंदो आ। ऐं दोस्तों ही ॿई फनकार हाणे असांजे विच में न ईंदा हुआ, पर सिंधी अवाम अॼु ताईं इन्हनि खे चाहे थी, तमामु घणो प्यार करे थी, इनखे दिलि में जायूं ॾेई वेठी आहे। दोस्तों इनखे तमामु घणो अवाम पसंदि करे पई। अॼु ताईं हिन जा कलाम माण्हू महफ़ूज़ कयो रखियो वेठा आहिनि MP3 में, कंप्यूटरनि में, कैस्टूं बि किन माण्हू वटि पियूं आहिनि, पर हिन कैस्टनि जो दौर त कोन्हे। दोस्तों ही सिंध जा तमामु घणा मशहूरु ऐं मक़बूल फनकार थी रहिया। दोस्तों मां उमेद कयां थो त हीअ वीडियो तव्हांखे तमामु घणी पसंदि आई हूंदी। अगरि पसंदि अचे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक कंदा ऐं कमेंट ज़रिए पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा। पंहिंजे भाउ नेक मोहम्मद खे इजाज़त ॾींदा। ज़िंदगी रही त इंशाअल्लाह अॻी वीडियो में गॾु।